डॉक्टर हरीश साहब, इहो तव्हांखे आइडिया कीअं आयो, ख़्याल कीअं आयो त मां पंहिंजे माउ जे नाम ते ही जेको नफ़्सियाती इदारो आहे, हिकिड़ो वार्ड आहे, इहो ठाहे करे हुकूमत जे हवाले कयां? असल में मां हिते खैरपुर मेडिकल कॉलेज में 9 सालनि खां वठी करे कमु करे रहियो आहियां। तक़रीबन 9.5 साल मूंखे हिते थी विया आहिनि। हिते फिजिकल हेल्थ ते हर कोई कमु करणु चाहींदो आहे, कंदा बि आहिनि, ऐं तक़रीबन सॼी जेका हेल्थ जी बजेट आहे उहा फिजिकल हेल्थ ते वेंदी आहे न। को हेपेटाइटिस बी थी वियो, सी थी वियो, मलेरिया थी वई, टीबी थी वई, आर्थोपेडिक्स थी वियो, कार्डिक मेडिसिन थी वियूं। त मां इहो नोट कयो हिते जेको साइकेट्रिक मेडिसिन ऐं साइकेट्रिक पेशेंट्स खे थोरो घणो इग्नोर कयो वञे थो। माण्हू आहिनि बि घटि फील्ड में, हिन जो कसूर बि शायदि न आहे, रिसोर्सिस एतिरा न आहिनि ऐं माण्हुनि में अवेयरनेस बि न आहे त हीअ का बीमारी एतिरी इम्पोर्टेंट आहे। त मां त 9 साल खां कोशिशि कयां पियो त मूंखे काई न काई शइ मिले त माना हुन में जीअं नॉर्मली हले। ऐं मूंखे पहिरियों 2 बेड ॾिना विया, 2 खां पोइ वरी मां हुनखे 5 कया, 5 मां हुन मां 7 थिया, 7 मां 15 थिया, 15 मां 17 थिया बेड। त मूंखे हिकिड़ी नंढी स्पेस हुई, पर उहा स्पेस मुंहिंजी जेका सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पेशेंट स्पेस जेका हुई, हुन में काई जॻह न हुई काई वेहण लाइ न, प्रॉपर जॻह ते वेहण लाइ न हूंदी। ट्रेनिंग मां न पियो कराए सघां। असांखे फैक्ट्री खपंदी आहे न, जीअं कपिड़ा खपंदा आहिनि, काई दवा खपंदी आहे, काई को मेकअप जो सामान खपंदो आहे, त माण्हू फैक्ट्री हलंदा आहिनि, प्रोड्यूस कंदा आहिनि। हाणे मां साइकेट्रिस्ट किथां प्रोड्यूस कयां? ॿिया माण्हू कीअं अचनि फील्ड में? अकेलो माण्हू केतिरो कमु कंदो, या ॿिया माण्हू केतिरो कमु कंदा लिमिटेड? उनजे लाइ असांखे हिकिड़ी PMDC जे तरफ़ां रिकॉग्निशन खपंदी आहे, ऐं कॉलेज ऑफ फिजिशियन एंड सर्जन जे तरफ़ां रिकॉग्निशन खपंदी आहे, त जीअं असां वधीक साइकेट्रिस्ट प्रोड्यूस कंदो, उहे फैसिलिटीज़ असां वटि अवेलेबल हुजनि ऐं उहे असांखे रिकॉग्नाइज़ कंदा, हा तव्हां वाकई साइकेट्रिस्ट प्रोड्यूस करे सघो था। हा, छाकाणि त हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कंफर्ट पंहिंजी न ॾिसबी, पेशेंट जी बि ॾिसबी आहे, ऐं उन स्टूडेंट जी बि ॾिसबी आहे जेको हिते पढ़े थो, त उहो किथे वेहंदो, वॉशरूम यूज़ कंदो न कंदो, हुनजो ड्यूटी रूम आहे या न आहे, ऐं सफ़ाई सुथराई केतिरी आहे, त उहो हर शइ उहो नोट कंदा आहिनि। इवन किचन तक नोट कंदा, किचन तव्हां वटि आहे, अगरि इन केस ऑफ इमरजेंसी को माण्हू चांहि पीअण चाहे थो, काथे कोई माण्हू पंहिंजा बर्तन साफ़ करणु चाहे थो, जेको पेशेंट वग़ैरह खाइनि था या काई बि शइ आहे, त उहा शइ तव्हां वटि अवेलेबल आहे न आहे। त ईअं ई वेठे वेठे मूंखे ख़्यालु आयो त मां हिन खां इलाही दफ़ा एडमिनिस्ट्रेशन खे रिक्वेस्ट कयो त मूंखे का मतिलबु जॻह ॾिनी वञे। हालांकि मूंखे इन दौरान हर्डल्स आयूं काफ़ी सारियूं, ऐं इलाही जॻहियूं मिलियूं, इलाही जॻहियूं कैंसिल थियूं, न खसियूं न हुयूं, मां खसियूं न चवंदुसि, कुझु इलाही अहिड़ा पैरामीटर्स अची वेंदा आहिनि, छाकाणि त हुन में वरी हिकिड़ी माना जेको आहे न डिस्क्रिपेंसी ईअं ईंदी आहे त माना ॿिया बि डिपार्टमेंट जेके कमु कंदा त उहे बि ओतिरा ई इम्पोर्टेंट न। त असां बेसिकली असां पाण डॉक्टरनि में बि अवेयरनेस जी ज़रूरत आहे त साइकेट्री जेका फील्ड आहे उहा ॾाढी वास्ट फील्ड आहे। हिन वक़्तु हर माण्हू खे टेंशन ऐं एतिरा फाइनेंशियल प्रेशर, फैमिली प्रेशर, सोसाइटी जो प्रेशर, ऐं माण्हू अची पोशाक पाइण जे करे अलाए छा छा थो सेक्रीफाइस करे, त हुन में अंदरि इलाही माण्हुनि में जेलसी, ग्रीड, जेका लालच असां में अची वई आहे सभिनी में। मां में बि हूंदी, असां बि इंसान आहियूं, हर माण्हू में उहो हूंदी आहे। कंहिंखे नाले जी लालच आहे, कंहिंखे पैसनि जी लालच आहे, कंहिंखे सामान जी लालच आहे। त उन्हनि खे असां ओवरकम कोन था करे सघूं, असां छा था कयूं, असां पोइ एंग्ज़ाइटी में वञूं था, असांखे घबराहट थिए थी, बेचैनी थिए थी, असां ग़लति कमनि जी तरफ़ वञूं था, पंहिंजूं ख़्वाहिशूं त पूरियूं करणियूं आहिनि न, पंहिंजूं न आहिनि त ॿारनि जूं करणियूं आहिनि। त उन्हनि खे पूरे काई न काई पाण में हिकिड़ी स्पेस त असां वटि हुजे जिते असां अहिड़ा माण्हू ॾिसी सघूं ऐं माण्हुनि में अवेयरनेस ॾेई सघूं। त उन खां पोइ ॾाढी खे रिक्वेस्ट कई त मूंखे माना कुझु न कुझु तव्हां ॾियो। मतिलबु मां पंहिंजे तरफ़ां न पियो चाहियां, मां कुझु न कुझु मूंखे ठाहे ठुके ॾियो त मां हुते वेहां। मुंहिंजी पहिरीं कोशिशि इहा हुई, तव्हांखे सच ॿुधायां, कूड़ कहिड़ो हणां, त मुंहिंजी इहा हुई त मूंखे बि ठहियल ठुकियल जॻह भले मां हुते वेहां। पर मां ॾिठमि त हिन सिस्टम में उहो इलाही लेंदी प्रोसेस आहे, इलाही लेंदी प्रोसेस आहे, जेको एतिरो आसान न आहे। त हुन लाइ शायदि मथां मूंखे जेको आहे 10-20 साल उमिरि रहे न रहे, पोइ जीअं ई मूंखे काई हिकिड़ी सूटेबल स्पेस नज़र आई ख़ाली, जिन ते पिलर हुया कयल, ईअं न आहे त पिलर न हुया कयल, हीअ तक़रीबन कवर्ड एरिया 2500 स्क्वायर फुट आहे, त हिन में अदी नफ़ीसा शाह मुंहिंजी मदद कई ॾाढी, हुन मूंखे इहा स्पेस वठी ॾिनी, ऐं हुन मूंसां वाइदो बि कयो त असांजी हिन जी हिन जॻह जी जेका बजेट आहे उहा मां तव्हांखे कराए ॾींदुसि, जेका बि हूंदी। पर हिन वक़्तु जेसि ताईं उहा अचे काई बि शइ, उहा बेसिकली साइकेट्री वार्ड ऑफिशियली न हुयो, हिते हिकिड़ी स्पेस पई, पार्किंग में गाॾी वाॾी बीहंदियूं हुयूं, ख़ाली पई हूंदी। पोइ मां मूंखे ठीकु आहे, वॾी जॻह इलाही 2500 स्क्वायर फुट कवर्ड एरिया आहे, तक़रीबन 800-900 फुट पार्किंग एरिया आहे, ॿाहिरि एरिया आहे, 1000 फुट लॉन आहे पोइ हिते न, त ॾाढी वॾी जॻह आहे। त पोइ हिननि मूंखे अगरि तव्हां हालियुनि में वर्किंग करे सघो, तव्हां ॾिसो तव्हांखे फीज़ेबल लॻे थो, त पहिरियों एस्टिमेट सां आयो त उहो इलाही घटि आयो, त मां चयुमि ठीकु आहे, को मसइलो कोन्हे, शुरू कयूं था आस्ते आस्ते करे। हाणे शुरू कयोसि त कमु थींदो वियो, पोइ ॾिसंदा वियासीं त कमु घणो कमु आहे, थोरो कमु न आहे।